ख़बर तव्हां शेयर कयूं पिया नाज़रीन सॻियूं भरिसां ॻोठ मोहम्मद सुलेमान भागत जे 15 वरनि जो नौजवान पुरअसरार नमूने लापता थी वियो आहे। वारिस परेशान आहिनि। मोहरम खान मंगणे जी रिपोर्ट मूजिब सॻियूं भरिसां ॻोठ मोहम्मद सुलेमान भागत जे रिवासी 15 साला नौजवान 6हीं क्लास जो शागिर्द इकरार अली भागत वल्द दीदार हुसैन भागत जो 5 ॾींहं गुज़रण बावजूद पतो पइजी न सघियो आहे। वारिस सख़्त परेशान आहिनि। उन सिलसिले में वारिसनि पारां सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो वियो आहे त नौजवान जे चाचे सीनियर सहाफ़ी उल्फत अली भागत ॿुधायो त छोकिरो छंछर जे ॾींहुं सुबुह जो 12 बजे घर जो ज़रूरी सामान वठण लाइ खानवाहण तरफ़ निकितो आहे, जंहिंजी मोटरसाइकिल साॻे ॾींहुं 4 बजे खानवाहण शहर मां मिली आहे, पर हेॾी महिल ताईं छोकिरो घर वापसि नाहे पहुतो, जंहिं सबबु सख़्तु परेशान आहियूं। असांखे शक आहे त असांजे नौजवान खे कंहिं अगवा कयो आहे। अहिड़ी NC सॻियूं चौकीअ ते पिणु दाख़िल कराई आहे, लेकिन 5 ॾींहं गुज़रण बावजूद पुलिस कख भनी बीड़ो नाहे कयो। असांजी कंहिं सां बि ज़ाती दुश्मनी नाहे। हुननि वस वारनि IG सिंध DIG सखर SSP ख़ैरपुर ऐं ॿिनि वस वारनि खां अपील कई आहे त नौजवान जी ॻोल्हा में मदद कई वञे।